ॿारो अॼु असां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी वसीलनि ऐं ख़िदमतनि जे बारे में पढ़ंदासीं। छा अव्हांखे मालूम आहे वसीलनि यानी रिसोर्सिस जा घणा क़िस्म हूंदा आहिनि? वसीलनि जा 3 क़िस्म हूंदा आहिनि। 1. नेचुरल रिसोर्सिस यानी कुदरती वसीला। 2. ह्यूमन रिसोर्सिस यानी इंसानी वसीला। 3. कैपिटल रिसोर्सिस यानी माली वसीला जेके इंसाननि जूं ठाहियल शयूं आहिनि। छा अव्हांखे ख़बर आहे नेचुरल रिसोर्सिस छा आहिनि? डू यू नो व्हाट आर नेचुरल रिसोर्सिस? नेचुरल रिसोर्सिस यानी कुदरती वसीला अहिड़ी शयूं जेके ज़मीन ते मौजूद आहिनि ऐं इंसान लाइ तमामु ज़रूरी आहिनि, जीअं पाणी, हवा, काठी, कणक ऐं मिट्टी। छा अव्हां कुझु ॿियनि नेचुरल रिसोर्सिस जा नाला ॿुधाए सघो था? कैन यू नेम सम अदर नेचुरल रिसोर्सिस? ह्यूमन रिसोर्सिस यानी इंसानी वसीला। इंसानी वसीले मां मुराद इहे माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ सर्विसिस यानी ख़िदमतूं फ़राहम कंदा आहिनि, जीअं डॉक्टर, उस्ताद, हारी, कारपेंटर वग़ैरह। सभी पंहिंजी पंहिंजी फील्ड सां लॻा पियल ख़िदमतूं फ़राहम कंदा आहिनि। ईअं ई इंसानी वसीला चविराइबा आहिनि। हाणे असां कुझु ॻाल्हि कैपिटल रिसोर्सिस जी कयूं था। कैपिटल रिसोर्सिस इंसाननि जूं ठाहियल अहिड़ी शयूं जेके मुख़्तलिफ़ कमनि में इंसाननि जी मदद कंदियूं आहिनि। दरअसल कैपिटल रिसोर्सिस सॾिराइबियूं आहिनि। मशीनियूं, मुख़्तलिफ़ औज़ार, ट्रैक्टर, कंप्यूटर, हवाई जहाज़, हे सभु कैपिटल रिसोर्सिस जा मिसाल आहिनि। छा अव्हां कुझु ॿियनि कैपिटल रिसोर्सिस जा नाला ॿुधाए सघो था? कैन यू नेम सम अदर कैपिटल रिसोर्सिस? ॿारो हिन तस्वीरनि खे गौर सां ॾिसो ऐं इन्हनि में मौजूद नेचुरल, ह्यूमन ऐं कैपिटल रिसोर्सिस खे सुञाणो। Now look at the picture carefully and identify the natural, human and capital resources in them.